अमेरिका पारां पिशावर सानहे में जानी नुक़सान ते पाकिस्तान से ताज़ियत कई वई है। अवांखे ॿुधायूं पिया अमरीकी सेंटकॉम जे कमांडर जनरल कुरेला जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर से फोन ते राब्तो थियो आहे। पिशावर जे मस्जिद में दहशतगर्द हमले ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ॿिन्ही उहिदेदारनि जूं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया अमेरिका पारां पिशावर सानहे में जानी नुक़सान ते पाकिस्तान से ताज़ियत कई वई आहे। अमरीकी सेंटकॉम जे कमांडर जनरल कुरेला जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर से फोन ते राब्तो थियो। पिशावर में मस्जिद अंदर थियल दहशतगर्द हमले ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ॿिन्ही उहिदेदारनि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग बाबति ॻाल्हियूं कयूं आहिनि। अपडेट कयूं पिया अमेरिका पारां पिशावर सानहे में जानी नुक़सान ते पाकिस्तान से ताज़ियत कई वई आहे।